मुसलमाननि जे पहिरें ख़लीफ़ा सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हो इरशाद फ़रमायो, टे शयूं मूंखे पसंदि आहिनि, अन नज़रु इलैक व इन्फ़ाक़ु माली अलैक वल जुलूस बैन यदैक। यानी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुनव्वर चेहरे जी ज़ियारत कंदो रहणु, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते पंहिंजो माल ख़र्च करणु, ऐं नंबर 3 नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर रहणु। सुभान अल्लाह। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन सचे सहाबी जी इहे टेई ख़्वाहिशूं अल्लाह तबारक व तआला पूरी फ़रमायूं। पहिरीं ख़्वाहिश ईअं पूरी थी जो सफ़र हुजे या हज़र, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु या प्यारा सहाबी रहंदा हुआ, ऐं गारे सोर जी अकेलाई में भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत करण वारो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु के अलावा ॿियो को न हुयो। ऐं ॿी ख़्वाहिश पूरी थी जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ते माल ख़र्च करणु, एतिरे क़दुरु माल ख़र्च कयो जो पंहिंजो समूरो माल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि ते क़ुर्बान करे छॾियो। ऐं टीं ख़्वाहिश अल्लाह तबारक व तआला ईअं पूरी फ़रमाई जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ज़िंदगी का बाद मज़ार पुरअनवार में भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर्ब अता कयो वियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।